अस्सलाम वालेकुम फकीर। वालेकुम सलाम। बाबा खैर खुश है। फकीर आया साईं हथ त ॾिसण घर में बरकत आ। सुभान अल्लाह माशाअल्लाह। छा तुझे हथ जी लकीर आहिनि सिधियूं अचनि थियूं। वाह वाह आहे भी अल्लाह। हक अल्लाह। तुझी किस्मत भागन वारी आहे पर जेके तकलीफ़ां काटे थो अञा तोखे बर्दाश्त करणी एतिरा ॾुखिया ॾींहं न आहिनि। चंद 2 साल या 1.5 साल हूंदो उन खां बाद में तुझी किस्मत तुरी ज़िंदगी में रंग लाईंदी। हक फकीर। तूं कॾहिं इहो सोचे बि न सघियो हूंदो। 4 ज़ालां, हक फकीर। 5 बंगला। हक फकीर। उन खां बाद में जेको बि तूं कम जो सोचींदे तोखां अॻे उहो कमु थी वेंदो। हक फकीर। जेकी हीअ लकीर वञे थी तोसां दुश्मन भी आहिनि पर धारिया न पर तुझा पंहिंजा भी आहिनि। हक फकीर। इहा ॻाल्हि लॻे थी बेशक। हितां खां पोइ मथे जो वञे थो इन खां पोइ वरी ॻाल्हि मोटे थी पंहिंजा ई तोसां मोहबत करणु लॻंदा। हीअ सॼी लकीर ॿुधाए थी। इन खां बाद में जेके ॿी लकीर वञे थी त उन खां बाद में जेके तोसां माइट ऐं पंहिंजा मिट मां नाला नथो वठां नाला वठणु न खपनि छो त हीअ अॼोको ज़मानो जेको आहे वॾो माना सियासत वारो आहे नालो न। उन खां बाद में उहे ई माण्हू तुंहिंजे कारोबार में हथ वधाईंदा। हक फकीर। ऐं तूं एतिरो त ख़ुशि नसीब आहे। ऐं हीअ जेकी लकीर वञे थी बिल्कुलु लकीर तुंहिंजी ॾिस न। ऐं हिन खां बाद में अचे थो हीअ ॾिस हिन पाण त ॾिसो तूं होशियारु आहे। हीअ कुंड केतिरी ॿार आहे हीअ केतिरी आहे माना छड़ो भाग। हक फकीर। छड़ो भाग। असां कूड़ न हणंदासीं। बेशक जेको मथां लिखियल आहे हे जेके लकीरां ॿुधाइनि थियूं जीअं ॾिस ॿार खे उस्ताद किताब पढ़ाईंदो आहे अलपखां वठी एंड ताईं पढ़ाईंदो आहे। असांखे तव्हां जूं लकीरां सॼो कुझु तव्हांजी क़िस्मत खोले करे असां तव्हांखे ॿुधाईंदा वाजे करे। 1.5 साल खां पोइ हिते ई जाए पोइ ॾिस वरी पाण खे इनखे असांखे हाणे कुझु बि न ॾे। हा थोरो ज़कात कंदे त हिन में फ़ाइदो बि आहे। 5000 रुपया असांखे ॾे इन खां बाद में सव ॿिनि जी ॿाहिरि वञी नंढे नंढे ॿारनि खे मिठाई खाराए तुंहिंजा बेड़ा पार। हक फकीर। हथ ॿुठ अॼु को अॻिना कंहिंखे बि न ॾेखारींदे हथ जी लकीर।